नाज़रीन, हैदराबाद में अदालती हुकुम बाद हेस्को फुलेली सब डिवीज़न जे एसडीओ ख़िलाफ़ मीटर चोरी जो केस दाख़िल किया वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, फुलेली थाने ते एसडीओ वाक़िया सोहेल ऐं ख़ालिद खोसो ते बिजली जे मीटर चोरी करण जो केस दाख़िल किया वियो आहे। अदालती हुकुम ते कलम 379 506 तहत केस दाख़िल किया वियो आहे। फरियादी मोहम्मद ज़ीशान जेको फंदी टाउन जो रहवासी आहे, अदालत में दरख़्वास्त ॾिनी त 13 जनवरी 2021 ते संदसि घर जी लाइट न हुई। मालूम कयो त ख़बर पई त लाइट अचे पई, पर संदसि घर जी लाइट न हुई। हिन जो चवणु आहे त जॾहिं हिन ॾिठो त मीटर न हुयो, हिन जो चवणु आहे त बाक़ाइदे बिल बि जमा कराईंदो आहे। हिन बावजूदि हिन जो जेको मीटर खयो वियो, हुन जो चवणु आहे त मथियनि अमलदारनि संदसि मीटर चोरी कयो आहे, जंहिं ते अदालत एसडीओ सोहेल ऐं ख़ालिद खोसो ख़िलाफ़ एफआईआर दर्ज करण जो हुकुम ॾिनो। जंहिंखां पोइ फुलेली थाणे ते ॿिन्ही अमलदारनि एसडीओ सोहेल ऐं ख़ालिद खोसो ख़िलाफ़ बिजली जे मीटर चोरी जो जेको केस आहे उहो दाख़िल कयो वियो आहे। सलीम, अवां जी महिरबानी।